सिंध के मुख़्तलिफ़ ज़िलनि सां वास्तो रखंदड़ IBA टेस्ट पास करे कॉन्ट्रैक्ट ते भर्ती थियल उस्तादनि जो पको करण लाइ सिंध असेंबली ॿाहिरां धरणो जारी आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कराची में धरती TV जो रिपोर्टर इमदाद सुमरा। जी बिल्कुल, असां हिन वक्त सिंध असेंबली ॿाहिरां मौजूद आहियूं। जॾहिं सिंध असेंबली ॿाहिरां JST ऐं PST जेके उस्ताद 2018 में जेकी उहे जेके पास थिया हुआ, हिन वक्त जेको आहे असां सिंध असेंबली ॿाहिरां मौजूद आहियूं। जॾहिं त उस्तादनि पारां हिते एहतजाजी धरणो हयो वियो आहे। जॾहिं त कराची प्रेस क्लब खां सिंध असेंबली ताईं हिननि एहतजाज करे सिंध असेंबली ॿाहिरां पहुची चुका आहिनि। हिन वक्त असां सां गॾु कुझु जेके उस्ताद जेके उहे पिणु मौजूद आहिनि, उन्हनि खां पुछंदासीं उन हवाले सां उन्हनि जो पिणु कहिड़ो मौक़िफ़ आहे। अदा तव्हां ॿुधाइजो त तव्हांजा कहिड़ा मुतालबा आहिनि ऐं तव्हां कीअं? सर, असां IBA पास JST 2018 प्रोफेशनल मेरिट बेस ते अपॉइंट थियल आहियूं। असांजो जेको आहे टे मुतालबा आहिनि। हिकिड़ो मुतालबो असांजो पहिरियों इहो आहे त असांखे डेटा ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट खां रेगुलर कयो वञे। उनजो रीज़न इहो आहे त हाणे जेका न्यू अपॉइंटमेंट थी आहे 50,000 जेके उस्ताद भर्ती था कया वञनि, उहे रेगुलर बेसिस ते भर्ती था कया वञनि। उनजी जेका पॉलिसी आहे उनजी जेका आहे पहिरें ॾींहं खां डे फर्स्ट खां वठी उहे रेगुलर कया वञनि था। जॾहिं त असां 2018 में जेके मेरिट ते भर्ती थियल आहियूं, असांखे कॉन्ट्रैक्ट बेस ते रखियो वियो आहे। असांजो कॉन्ट्रैक्ट तक़रीबन हाणे मुकमल थियण वारो आहे। मुतालबो असांजो सर इहो पहिरियों मुतालबो असांजो इहो आहे त असांखे डेटा ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट खां रेगुलर कयो वञे, असांखे इंक्रीमेंट ॾिनो वञे, पे प्रोटेक्शन ॾिनी वञे। इहे असांजा मुतालबा आहिनि सर। जी बिल्कुलु, हिन उस्ताद उम्मीदवार जो इहो चवणु हुयो त असांजा जेके मुतालबा जेके आहिनि, असांजा जेके ऑफर ऑर्डर जेके आहिनि उहे असांखे ॾिना वञनि। असांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहे पिणु तस्लीम कया वञनि। जॾहिं त हिन वक़्तु जेको आहे सिंध असेंबली ॿाहिरां तक़रीबन 50 खां वधीक उस्ताद उम्मीदवार जेके आहिनि उहे एहतजाज जी धरणो हयूं वेठा आहिनि। जिन तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त कराची प्रेस क्लब खां सिंध असेंबली ते जॾहिं हिननि एहतजाज कंदे असेंबली पहुता त रेड ज़ोन में पुलिस ऐं मुज़ाहिरीन में जेको आहे पिणु चकरी थियूं। जॾहिं त कुझु उस्तादनि खे बि जेको आहे उते हिरासत में वरितो वियो। असांजो कैमरामैन शाहीन अली अव्हांखे उहे मंज़र पिणु ॾेखारे जेके हिन वक़्तु जेके उस्ताद उम्मीदवार जेके आहिनि उहे सिंध असेंबली अॻियां जेको आहिनि उहे धरणो हयूं वेठा आहिनि। ऐं हिननि जा इहे मुतालबा आहिनि। जेसीं असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम न कया वेंदा तेसीं असांजो धरणो जारी रहंदो। जॾहिं त हिन वक़्तु सिंध असेंबली जो इजलास बि जेको आहे उहो जारी आहे, लेकिन जेके उस्ताद उम्मीदवार जेके आहिनि उहे सिंध असेंबली ॿाहिरां जेके उहे धरणो हयूं वेठा आहिनि। कुझु देरि अॻु जेको आहे सूबाई वज़ीर इतलात शर्जील इनाम मेमण जेको आहे हिन धरणे वारी जॻह तां जेको आहे सिंध असेंबली अंदरि वञी रहियो त उनखे बि जेको आहे सो मुज़ाहिरीन रोके वरितो। लेकिन सूबाई वज़ीर इतलात शर्जील इनाम मेमण जेको आहे उहो अंदरि असेंबली में जेको आहे सो हलियो वियो। लेकिन एहतजाज धरणे में जेके उस्ताद जेके उन्हनि सां पिणु ॻाल्हियूं न कयूं। जॾहिं त हिन वक़्तु बि जेको आहे उस्तादनि जो धरणो जेको आहे सिंध असेंबली ॿाहिरां जारी आहे। जी।